सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमाने आली शान है जंहिं मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। एक नेक बुज़ुर्ग फरमाए थो, मुझे एक पाड़ेसिरी हो तमाम गुनाहगार हो, एस ताईं जो मूं उन गुनाहगार जी आदत का तंग अची करे पंहिंजो मकान ही बदिले छॾियो ऐं उन खां परे थी वियुसि। कुछ अरसे खां पोइ मूंखे ख़बर मिली त उहो मुंहिंजो पाड़ेसिरी इंतिकाल करे वियो आहे। उन जे इंतिकाल खां पोइ हिकु शख़्स मूं वटि आयो। उहो तमामु डिघे क़द जो हुयो। उन जे क़द जी ड्रेग ॾिसी करे मूंखे ख़ौफ़ महसूसु थियो। उन मूंखे चयो मूंसां गॾु हलो। मां उन सां गॾु हली पियुसि। उहो शख़्स मूंखे उन पाड़ेसिरी जी क़बर ते वठी वियो ऐं क़बर खोली। जीअं ई क़बर खुली त मूं ॾिठो क़बर जे अंदरि हिकु साओ बाग़ आहे। उन में हिकु ख़ूबसूरत तख़्त रखियलु आहे ऐं उहो मुंहिंजो गुनाहगार पाड़ेसिरी उन तख़्त ते वेठो आहे। मूं हैरानी मां पुछियो, तोखे हीउ मरतबो कीअं मिलियो? उन चयो, मां हर नमाज़ खां पोइ ही दुआ कंदो हुउसि, ए अल्लाह पाक अबू बकर, उमर, उस्मान ऐं अली खां राज़ी थियो ऐं संदन महबत जे सदके मूं ते रहम फरमा। उन दुआ जी बरकत सां अल्लाह पाक मूंखे बख़्शे छॾियो ऐं अहिड़े इनामात सां नवाज़ियो। क्यों न हो रुतबा बड़ा असहाब अहले बैत का, हे खुदाए मुस्तफ़ा असहाब अहले बैत का। आलो असहाब नबी सब बादशाह हैं बादशाह, मैं फ़कत अदना गदा असहाब अहले बैत का। प्यारा प्यारा इस्लामी भाइरों, यकीनन सच है तो रहमत हक़ बहा नमी जोयत, रहमत हक़ बहा नमी जोयत। यानी अल्लाह पाक जी रहमत आमाल जी कसरत खे नाहे ॾिसंदी। अल्लाह पाक जी रहमत खे न त रुगो बहानो घुरिजे। बाज़ औक़ात हिकु नंढड़ो नंढड़ो अमल वॾे खां वॾे गुनाहगार जी बख़्शिश जो सबबु बणिजी वेंदो आहे। ऐं उन शख़्स उन ख़ुशि नसीब जी त छा ॻाल्हि आहे। हीउ जेतोणीकि गुनाहगार हुयो पर नबियुनि जे चइनि यारनि यानी अबू बकर, उमर, उस्मान ऐं अली रज़ी अल्लाह ताला अन्हुम सां महबत कंदो हो। हर नमाज खां पोइ उन्हनि जे हक़ में दुआ कंदो हो। उन जो उहो ई अमल बारगाह इलाही में क़बूल थी वियो ऐं संदसि बख़्शिश जो ज़रियो बणिजी वियो। मुख़्तसिर दुआ आहे, असां बि हीअ दुआ कयूं। अरबी में न थी सघे त पंहिंजी मादरी ॿोली में ऐं हर नमाज खां बाद असां बि इहा ई दुआ कंदा रहूं। कहिड़ी ख़बर असां ते बि रहम थी वञे ऐं उन दुआ जी बरकत सां असांजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत थी वञे। प्यारा इस्लाम भाइरो, जमाअतुल उखरा यानी हाणे जेको इस्लामी महीनो हली रहियो आहे, उन जी अॼु 22 तारीख़ ते योम सिद्दीक़ अकबर मल्हायो वेंदो आहे। इन मुनासिबत सां अॼु असां हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला जा फ़ज़ाइल ऐं कुझु आला वसफ़ ॿुधण जी सआदत हासिलु कंदासीं। अल्लाह पाक असां सभिनी खे तमामु सहाबा व अहले बैत, ख़ासि करे हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां सची पक्की महबत करणु, संदन सीरत मां सबक़ हासिलु करे पंहिंजा इख़लाक़ ऐं किरदार संवारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिद्दीक़ अकबर जो मुख़्तसिर तारुफ़। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु तमामु वॾे मरतबे वारा सहाबी आहिनि। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नालो अब्दुल्ला आहे ऐं संदन कुनियत अबू बकर ऐं सिद्दीक़ ऐं अतीक़ संदन लक़ब आहिनि। पाण बालिग़ मर्दनि में पहिरियां मुसलमान, पहिरियां सहाबी रसूल, प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पहिरियां दोस्त, पहिरियां इस्लाम जा ख़तीब, पहिरियां मुबल्लिग़ इस्लाम यानी दीन जी दावत ॾियण वारा, पहिरियां मुइनुद्दीन यानी दीन जे लाइ माली ऐं जानी मदद करण वारा, सभिनी खां पहिरियां मस्जिद जा बानी, प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ासि वज़ीर, मलाइकनि जी गुफ़्तगू ॿुधण वारा, इमामुल अंबिया जी ज़ाहिरी ज़िंदगी में ई नमाज़ुनि जी इमामत फ़रमाइण वारा, अल्लाह पाक जिब्राईल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं महबूब ख़ुदा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां सिद्दीक़ लक़ब माणण वारा, मुसलमाननि जा पहिरियां ख़लीफ़ा ऐं जानशीन मुस्तफ़ा हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे बुलंद रुतबे वारा सहाबी आहिनि जो क़ुरान करीम जी कमोबेश 32 आयतुनि ऐं 100 हदीसुनि में संदन शान ऐं अज़मत बयान थी। प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाले ज़ाहिरी खां पोइ हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु बिला फ़सल पहिरियां ख़लीफ़ा मुक़ररु थिया। 2 साल 7 महीना ख़िलाफ़त ते रौनक अफ़रोज़ रहिया।
पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु जी 22 जुमादुल उखरा 13 हिजरी ते वफ़ात थी। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु साए गुंबज़ में पंहिंजे यारे गार रसूलनि जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहलू मुबारक में आराम फरमाए रहा आहिनि। जो यारे गारे महबूब खुदा सिद्दीक़ अकबर हैं, वही यारे मज़ार मुस्तफ़ा सिद्दीक़ अकबर हैं। सभी असहाब से बढ़कर मुकर्रब ज़ात है उनकी, रफ़ीक़ सरवर अर्ज़ो समा सिद्दीक़ अकबर हैं। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मलाइक अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु के क़यामत जे ॾींहुं आणींदा ऐं नबियुनि ऐं सिद्दीक़नि सां गॾु जन्नत में जगह ॾींदा। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा का रिवायत आहे त अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जन्नत में हिकु अहिड़ो शख़्स दाख़िल थींदो जो तमामु जन्नत वारा उनखे सॾे करे चवंदा, मरहबा मरहबा, हिते तशरीफ़ खणी अचो, हिते तशरीफ़ खणी अचो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ निहायत तअज्जुब मां पुछो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा असां बि उन शख़्स खे ॾिसी सघंदासीं? पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए अबू बकर, उहो जन्नती शख़्स तूं ई आहीं। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे त हिकिड़ी असां रसूलनि जे सालार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाहे बेकस पनाह में हाज़िर हुआसीं। पाण फरमायूं, हाणे तव्हां वटि हिकु शख़्स ईंदो, हाणे तव्हां वटि उहो शख़्स ईंदो जेको मूंखां पोइ सॼी उम्मत खां अफ़ज़ल आहे। उहो क़यामत जे ॾींहुं नबियुनि सगोरनि जी शफ़ाअत कंदो। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त अञा थोरी देरि गुज़री हुई त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अची विया त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथिया, सदन पेशानी खे चुमियो ऐं खेनि सीने सां लॻायो। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे, नूर जे पेकर तमामु नबियुनि जे सरवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾींहुं अर्श आज़म जे साम्हूं मुंहिंजे ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हिकु मिंबर रखियो वेंदो ऐं अबू बकर जे लाइ हिकु कुर्सी रखी वेंदी जंहिं ते हू वेहंदा ऐं हिकु ऐलान करण वारो ऐलान कंदो, सिद्दीक़ जी अज़मत जी छा ॻाल्हि कजे जो हू अल्लाह पाक जे ख़लील ऐं हबीब जे विच में तशरीफ़ फरमा आहिनि। निहायत मुत्तक़ियो पारसा सिद्दीक़ अकबर हैं, तकी हैं बल्कि शाह अतकिया सिद्दीक़ अकबर हैं। असांजे आका मुस्लमान जे पहिरें ख़लीफ़े अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़ुसूसियत आहे त पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु प्यारे आका जा यारे गार आहिनि। मक्के शरीफ़ खां मदीने हिजरत जे दौरान सरकार आली वक़ार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 ॾींहं गार में क़याम फरमायो। उन्हनि 3 ॾींहंनि में सिर्फ़ु हिकु हस्ती हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुई। आलिम सगोरा फरमाइनि था, हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे उहो जेको ख़िदमत जो मौक़ो मिलियो, उहा अहिड़ी सआदत आहे जेका कंहिं नबी जे कंहिं सहाबी खे नसीब न थी। जो यारे गारे महबूब खुदा सिद्दीक़ अकबर हैं, वही यारे मज़ार मुस्तफ़ा सिद्दीक़ अकबर हैं। गारे सोर में क़याम के दौरान कुछ निराला वाक़या भी पेश आया। सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा का रिवायत है तो उन क़याम दौरान एक वक्त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सख्त उञ लगी तो पान बारगाह रिसालत में अर्ज़ कयाऊं। रसूल ज़ीशान मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, गार जे अंदर ताईं वञो, उते पानी मौजूद हूंदो, वञी पी अचो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उथिया ऐं गार जे अंदर हलिया विया। उते खेसि पानी मिलियो जेको माखी खां वधीक मिठो, खीर खां वधीक अछो ऐं मुश्क खां वधीक खुशबूदार हुयो। सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पानी पीतो ऐं वापसि अची विया। सरकार आली वक़ार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए अबू बकर, मां तोखे हिकु ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधायां? अर्ज़ु कयईं, मुंहिंजा माउ पीउ अव्हां ते फ़िदा थियनि, छो न, ज़रूरु इरशाद फरमायो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह पाक जन्नत जे नहरुनि ते मुक़रर मलाइकनि खे फरमायो त उहे जन्नतुल फिरदौस जी हिकु नहर गार जे अंदरि वहाइनि त जीअं अबू बकर पाणी पीअनि। उहा ख़ुशख़बरी ॿुधी करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हैरान थी अर्ज़ु कयो, छा अल्लाह पाक वटि मुंहिंजी एतिरी क़दुरु आहे? फरमायो, हाओ, बल्कि उन खां बि वधीक आहे।
ए अबू बकर, उन ज़ात जो कसम जंहिं मूंखे सचो नबी बणाए करे मोकिलियो, तोसां बुग़्ज़ ऐं हसद रखण वारो चाहे 70 नबियुनि जे नेकियुनि जे बराबरि नेकियूं खणी अचे, हरगिज़ जन्नत में न वेंदो। सुभान अल्लाह। प्यारा इस्लाम भाइरो, छा त शान आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजा आका हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह पाक जा बि प्यारा आहिनि, अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बि प्यारा आहिनि। रब क़दीर जी बारगाह में संदन उहो मक़ाम आहे त खेनि उञ लॻे त जन्नती नहरुनि जो रुख़ दुनिया जी तरफ़ कयो वेंदो आहे। हिन ईमान अफ़रोज़ रिवायत मां असांखे हिकु सबक़ु सिखण जे लाइ मिलियो त मुंहिंजे ऐं अव्हां जा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फ़रमायो, ए अबू बकर, तोसां बुग़्ज़ रखण वारो जेतोणीकि 70 नबियुनि जे नेकियुनि जे बराबरि नेकियूं खणी अचे, तॾहिं बि जन्नत में नथो वञी सघे। अल्लाहु अकबर। केतिरी इबरत जी ॻाल्हि आहे। सिर्फ़ु हिकु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे नेकियुनि जे बराबरि बि नेकियूं कंहिंजूं नथियूं थी सघनि, त 70 नबियुनि जे नेकियुनि जे बराबरि नेकियूं कीअं थी सघनि थियूं। नबी आख़िर नबी आहिनि, उन्हनि जे बराबरि नेक अमाल भला केरु थो करे सघे। असां जहिड़ा गुनहगार त परे जी ॻाल्हि आहे, वॾा वॾा वली सॻोरा बि नबियुनि जे बराबरि नेकियूं नथा करे सघनि। पर इबरत जी ॻाल्हि ॾिसो, फ़र्ज़ु कयो जेकॾहिं को एतिरियूं नेकियूं करे बि वठे, पर उन जी दिलि में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बुग़्ज़ मौजूदु हुजे, त सिर्फ़ु हीअ हिकु बुराई एतिरी वॾी आहे जो सभिनी नेकियुनि ते भारी थी वेंदी ऐं इंसानु जन्नत खां महरूम थी वेंदो। अल अमान वल हफ़ीज़। साहबी रसूल हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था, हिकु ॾींहुं सरकार आली वक़ार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते जलवा फ़रमा हुया। अल्लाह पाक जी हमद ऐं सना बयानु कयूं, पोइ फ़रमायूं, अबू बकर किथे आहिनि। सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां हिते हाज़िर आहियां। फ़रमायूं, अबू बकर, मुंहिंजे वेझो अचो। पाण वेझो थिया। मुंहिंजे ऐं अव्हां जे आका महबूब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सीने सां लॻायो ऐं पंहिंजे प्यारे प्यारे नूरानी चपनि सां सिद्दीक़ अकबर जी पेशानी खे चुमे वरितो। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था, असां ॾिठो त उन वक़्तु रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक अखियुनि मां ॻोढ़ा वेही रहिया हुआ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ अकबर जो हथु पकिड़े बुलंद आवाज़ फ़रमायो, ए मुसलमाननि जा गिरोह, ही अबू बकर सिद्दीक़ आहे, ही मुहाजिरनि जो बि सरदार आहे, अंसार जो बि सरदार आहे, ही मुंहिंजो साथी आहे। हिन मुंहिंजे उन वक़्तु तस्दीक़ कई जॾहिं माण्हू मूंखे कूड़ो चई रहिया हुआ। पोइ जेको हिन सां बुग़्ज़ रखे, उन ते अल्लाह पाक जी ऐं लानत करण वारनि जी लानत हुजे। अल्लाह पाक जी पनाह। ए आशिकान रसूल, दुआ कयो त अल्लाह पाक असांखे मरण घड़ी ताईं अहिड़ी नहूसत खां महफ़ूज़ फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला